ते धाड़ो पानी ते धाड़ो पानी ते धाड़ो। सिंधु दरिया ते तकरारी छके नाल अॾण ख़िलाफ़ खदरा फ़कीर भी रस्ते ते अची विया आहिनि। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया। कराची में खदड़नि फ़कीरनि डांस करे वफ़ाक़ ख़िलाफ़ अनोखो एहतिजाज कयो। खदड़नि फ़कीरनि कराची प्रेस क्लब साम्हूं नारेबाज़ी कई ऐं केनाल मंसूबा रद्द करण जो मुतालबो कयो। खदड़नि फ़कीरनि जे इन एहतिजाज में सिविल सोसाइटी जा माण्हू भी शामिल थी विया जन पिण केनाल मंसूबा रद्द करण जो मुतालबो कयो। इन खां सवाइ हैदराबाद में खदड़नि फ़कीरनि तरफ़ां एहतिजाजी रैली कढी वई। मरियम शेख, सना ख़ान, बिंदिया राणा ऐं ॿियनि जी अॻवानी में ओल्ड कैंपस खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शिरकत कंदड़नि केनाल समूरा नामंज़ूर ऐं दरिया ते धाड़ो नामंज़ूर जा नारा हंया। एहतिजाज कंदड़नि अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया जे पाणी ते लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ हू सिंध जी अवाम सां गॾु आहिनि ऐं कंहिं बि सूरत में सिंधु मां नवां केनाल कढणु क़बूल न कंदा। हिननि वधीक चयो त असीं धरती जावा आहियूं, सिंधु असांजे साह सां जुड़ियल आहे ऐं हर बाशऊर फ़र्द जो फर्ज़ आहे त हू पंहिंजे दरिया, ज़मीन ऐं वसीलनि जी हिफ़ाज़त लाइ आवाज़ बुलंद करे। इन खां सवाइ लाड़काणे में भी खदड़ा फ़कीर रस्तनि ते निकिरी आया। इन्हनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जिन ते पिण केनालनि ख़िलाफ़ नारा दर्ज हुया। मंजूर करनी पवंदी ओ जेके जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी